ही प्यादल लॉन्ग मार्च इस तहरीक जितने बारे ये प्यादल लॉन्ग मार्च असां हैदराबाद के प्रेस क्लब का तारीख प्रेस क्लब इंडिया का एहतजाज करे उतां खां शुरू कयो आहे। मार्च से मुतालबो थी करे सिंध मां जेके जबरी गुमशुदियूं आहिनि चाचा अयूब कांदड़े खे 5 साल थिया आहिनि, मोहिन मेघवाल हिंदू गरीब इंजीनियरिंग शागिर्द हो उनखे 7 साल थिया आहिनि, डॉक्टर फतेह महमद खोसे खे जेको 5 साल थिया आहिनि, फज़ीला सरकी के 11 साल थिया आहिनि, इमरान जोखो के तक़रीबन 14 साल थिया आहिनि। उनजी आज़ादी लाइ शहीद बशीर ख़ान कुरैशी पाण मार्च कया ऐं धरणा विया त असां बि भारत यादि हूंदो ऐं ही मार्च इहो ई मुतालबो थो करे सिंध मां जबरी गुमशुदियूं ऐं सिंधी हिंदू जेके आहिनि हिते असांजा भाइर आहिनि। असां वाज़े लफ़्ज़नि में चऊं था त पंजाब जे मुस्लमान खां असांखे सिंध जो हिंदू हा असांखे प्यारो आहे। असां प्रिया कुमारी ख़ासि करे उनजी आज़ादी लाइ ही प्यादल लॉन्ग मार्च आहे। प्रिया कुमारी खे 2 साल 2.5 साल थिया आहिनि। खैरपुर जा MPA सैयद खुर्शीद शाह जे मार्फत पंहिंजा संग्रेज़ सैयद आहिनि, उन्हनि जे हावेलनि में न्याणी क़ैद आहे, उनजे माउ खे ब्लैकमेल कंदो, उन न्याणी खे उन एवज़ ब्लैकमेलिंग जे चकर में